स्पोर्ट में भला मूंखे हिकिड़ी ॻाल्हि स्पोर्ट्स जी आई आहे। हा तव्हांजो बयानु ॿुधण खां अवल सिंध में स्पोर्ट्स घटिजी वई आहे न। हा उन जे हाणे इन जा सबब आहिनि सर। सबब पोइ थो पुछां, उहो घटिजी वई आहे न। हा एतिरी न आहे। इन में ॾिसो न हाणे फेडरल गवर्नमेंट जेको आहे स्पोर्ट में ॾिसो जेको बोर्ड ठहियलु आहे इस्लामाबाद में, जेके बि हिते वञनि था फुटबॉल जा या जेका बि निमाइंदी थिए, सिंध जी निमाइंदी कोन्हे का। सिंध जो पर हुकूमतूं त आहिनि न, हुकूमतूं आहिनि, डिपार्टमेंट आहिनि, इदारा आहिनि। छा था कनि? उन्हनि जी इहा कोताही आहे, वीकनेस आहे। मां चवां उहो छो आहे? सर ॾिसो न, मां मुंहिंजो खे सिंध जे माण्हुनि जो सिंधी माण्हू हॉकी में कोन्हे, सिंधी माण्हू क्रिकेट में कोन्हे, सिंधी माण्हू वॉलीबॉल फुटबॉल इन्हनि में कोन्हे, ऐं ॿाहिरि जेके वञनि उन्हनि में सिंधी माण्हू कोन्हनि। आख़िर इहो तदारक केरु कंदो? साईं इहो सिंध गवर्नमेंट खे नोटिस वठणु घुरिजे, स्पोर्ट डिपार्टमेंट खे वठणु घुरिजे। ॾिसो प्रॉपर पोस्ट में जेकॾहिं तव्हां प्रॉपर माण्हू रखंदो ऐं प्रोफेशनल माण्हू रखंदो जंहिं फील्ड जो, त कमु अॻिते वधंदो। तव्हांखे मां डॉक्टर साहिबु यादि करायां त इहा पॉलिसी हूंदी हुई अॻु में, त जेकॾहिं हेल्थ डिपार्टमेंट आहे त उनजो सेक्रेटरी हेल्थ खे रखिणो आहे। एग्रीकल्चर डिपार्टमेंट में आहे त उन ज़माने में सेक्रेटरी एग्रीकल्चर जो जेको डायरेक्टर जनरल खां थी ईंदो उन खे रखिबो। इरीगेशन में बि इहो पोजीशन हुई, एजुकेशन में बि इहा पोजीशन आहे। हाणे जॾहिं उहे प्रोफेशनल माण्हुनि खे तव्हां उहो सही चार्म नथा ॾियो या सही असाइनमेंट नथा ॾियो न, पोइ इहे मिसहेप थियनि था। ॿियो पॉलिटिकल इशू बि थियनि था। हालांकि तव्हां वटि काफ़ी स्पोर्ट स्टेडिया थिया आहिनि। हाणे मज़े जी तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, शोएब बुखारी साहिबु असांजो मिनिस्टर हुयो, उन असांखे घुरायो त मूंखे कराची में तव्हां स्पोर्ट स्टेडिया ठाहे ॾियो। शोएब बुखारी मरहूम उमिरि आहे, सिंधी असेंबली में वेहंदो हुयो। असांजो चीफ हुयो हाशिम लिगारी साहिबु, हाशिम मुगल साहिबु, ऐं मां। खेड़े साहिबु चए त यार तव्हां सवेर वञिजो मिनिस्टर वटि, ॿुधाइजोसि। हाणे असां वियासीं त शोएब बुखारी साहिबु मुछियूं वठंदो हुयो, माण्हू सुठो हुयो। त चई बाबा वो खेड़ो साहब कहाँ है? असां चयो साईं वो खेड़ो साहब जो कोर कमांडर की मीटिंग में गए। कह रहे हाँ भाई मैं तो जूनियर क्लर्क हूँ न, अब 21 ग्रेड का अफसर मेरी मीटिंग में कैसे आएगा? असां चयो सर वो आ जाएगा, आप हुक्म करें क्या करना है। तो चई मैं चाहता हूँ कि कराची में स्पोर्ट स्टेडियम बने। स्पोर्ट सर बन जाएंगे। हाणे असां ADP में भी स्कीम कोन हुजे, स्पोर्ट स्टेडियम कराची में ठाहिणा आहिनि, त हाणे कीअं ठहे? असां सोचो, हिनखे चयोसूं त साईं हाणे ॻाल्हि आहे, सर बन जाएंगे लेकिन एक गुजारिश है। तेसिताईं खेड़ो साहब भी अची वियो। चई हाँ बताइए। सर आप अपना कोई बंदा दें, हमारा बंदा भी चलेगा। फिजिबिलिटी सर्वे करते हैं तो कराची में आपको कहाँ कहाँ स्पोर्ट स्टेडियम बने। हुन साईं फ़ोन कयो, हिकिड़ो वॾो माण्हू हुन जो कराची वाटर जेको मूंखे ॾिसी बि डिॼ पियो थिए, तमामु बाबा अजीब क़िस्म जो माण्हू। सो साहिबु मूंखे चयो त बाबा तव्हां ऐं सैयद ग़ुलाम अकबर शाह बुखारी, तव्हां ॿुधो हूंदो, पोइ वरी सेक्रेटरी स्पोर्ट बि हुयो, डायरेक्टर जनरल। मां बुखारी साहिब खे चयो तव्हां पंहिंजी गाॾी खणी अचो, पाण हलूं था ऐं हुन माण्हू खे चऊं था सर्वे कयूं था। साईं पोइ असां कराची जी पूरी सर्वे कई। PIB कॉलोनी में स्पोर्ट स्टेडियम जेको आहे, नाज़माबाद में आहे, शारा फैसल में आहे, औरंगी टाने में आहे, अहिड़ो 8, ऐं गुलशन इकबाल में आहे। असां इहे सिलेक्ट कयूं ऐं ॿुधाईसूं त हीअ तव्हांखे असां ठहंदियूं स्कीमूं। हाणे उते वियासीं त हाणे बाबा स्पोर्ट स्टेडियम त हे रुॻो कराची खे मिलंदो, त वॉट अबाउट रिमेनिंग सिंध? हाणे हिन जो नोमेनक्लेचर असां कीअं ठाहियूं ADP में? पोइ असां उते ADP जॾहिं ठहे पियो, उन में लिखियो एस्टेब्लिशमेंट ऑफ स्पोर्ट स्टेडियम इन सिंध। हाणे जॾहिं स्कीम सिंध जी अची वई, साईं स्कीमूं इहे अची वियूं, जून थी वियो, जुलाई थी वियो। इहो साईं परवेज़ मुशर्रफ वारो MQ वारो दौरु, MQ वारा दौरु। हाणे साईं इहो स्कीम अची वई, जुलाई थी वियो, अगस्त थी वियो। हाणे इहा तव्हांखे मां ॻाल्हि ॿुधायां थो 2005 जी, 2004 जी। हाणे स्पोर्ट डिपार्टमेंट जे को माण्हू न हुजे जो साईं हाणे इहे स्कीमूं कीअं हलनि, कीअं ठहनि। हिकिड़े ॾींहुं छा थियो जो शोएब बुखारी साहिबु ऐं कमर मंसूर हुयो पंहिंजो मिनिस्टर, इहे ॿई ACS साहिब वटि अचे कमरे में वेठा। खेड़े साहिबु मूंखे घुरायो। हाणे साईं सोफ़नि ते वेठा आहियूं, चांहि ॿियूं पियूं था। हाणे डिस्कस हले पियो त बाबा स्पोर्ट स्टेडियम कीअं ठहे। हुन डिस्कस थी, पोइ खेड़े साहिबु शोएब कमर मंसूर खे चयो ये अकबर मलिक का नंबर नोट करें,
शोएब बुखारी के भी चें ये नंबर को जो भी मसला है इनसे कोऑर्डिनेट करें आप नंबर वंबर चांहि बांहि वठी पी हलिया वियासीं साईं 2-3 ॾींहंनि खां कमर मन हालांकि इहो मुंहिंजो कमु न आहे एग्जीक्यूशन करणु स्कीम ठहणु डिपार्टमेंट जो कमु तव्हां त कोऑर्डिनेशन ते आहे न असां त टेक्निक पर असांजे कमु न ॿिए ॾींहुं साईं कमर मंसूर जो फ़ोन आयो PS साईं मिनिस्टर साहब ने आपको बुलाया पाण फ़ोन ते ॻाल्हाई हाणे साईं ओल्ड केडी बिल्डिंग में वेहंदो हुयो दौर अहिड़ो हुयो ऑफिसर भी थोड़ा एहतियात रहंदा हुया बहरहाल मां हलियो वियुसि वञी मिलियो मां चईं भाई बताएं आप ये स्कीम आ गई है आप ये क्या करना है कैसा इसको बनाना है मैं उनके स्टेट बार में बताया सर अगर आपको फंड्स के मसला हो और स्कीम अप्रूव करना का मसला हो या और टेक्निकल कोई आपको फैसिलिटी है तो मैं हाज़िर हूँ ये स्कीम बनाना आपके डिपार्टमेंट का काम है लेकिन मैं आपको एक अर्ज़ कर रहा हूँ एडवाइस कर रहा हूँ जी हाँ बताइए मैंने कहा सर पहले तो आप देखें आपके पास लैंड अवेलेबल है अगर ज़मीन अवेलेबल है तो फिर आपके ये स्पोर्ट स्टेट बन जाएंगे और आप मिनिस्टर पूरी सिंध के हैं ये पूरी सिंध में बनेंगे हाँ फिर मैं क्या करूं मैंने कहा सर बात ये है कि आप एक मीटिंग कॉल करें जितने भी सिंध के DCO हैं उनको बुलाएं और उनसे अंडरटेकिंग लें पूछें कि ज़मीन है या नहीं है साईं हुन मुंहिंजे चवण ते मीटिंग कॉल कई ऐं सभु DMG ऑफिसर सिद्दीक़ मेमन साहब वारा ॿिया आया न मां नंढड़ो ऑफिसर हिन जी मीटिंग थी इतफाक़ साईं जो फ़ोन आयो आप भी मीटिंग में आ जाओ अड़े मुंहिंजो कहिड़ो कमु हाणे पर मुंहिंजे साहब जो हुकुम हुयो नंबर हुयो मां ॼाणी वञी सच ॿुधायांव थोरो देरि वियुसि हिन जो वॾो कमरो हुजे सभु DCO ईअं वेठा हुजनि मां जीअं जो कमरे में घिरियो थे कमर मंसूर उठी आइए मलिक साहब आइए मेरे साथ आगे बैठ जाइए हाँ सर मैं बैठुसि हाँ मुझे चाहिए तो आप इनको ब्रीफ करें मैंने कहा सर आपका स्पोर्ट का कोई अफसर इनको करे या आप मिनिस्टर साहब हैं क्या नहीं आप करें आप बताएं हाँ जन साईं मैं मिनिस्टर भी मां हुजां मां मोज़बाने रिक्वेस्ट कई सब सीनियर ऑफिसरनि कयो त मुझे साईं सिंध गवर्नमेंट हिकु प्लान ठाहियो आहे त असां हेल्थी माहौल पूरी सिंध में ठाहियूं जंहिंमें स्पोर्ट स्टेडिया ठाहिणा आहिनि उन लाइ सिंध गवर्नमेंट ADP में हेतिरा पैसा बि रखिया आहिनि ऐं स्कीम बि रिफ्लेक्ट थी वई आहे हाणे हिते मक़सदु रुॻो इहो आहे त तव्हां महिरबानी करे हर डिस्ट्रिक्ट फ्री ऑफ कास्ट लैंड ॾिए त पोइ गवर्नमेंट कमु शुरू कराए ॾिए उन में बोर्ड ऑफ रेवेन्यू जे माण्हू खे बि घुरायो हुयो फिनांस डिपार्टमेंट वारे खे त जीअं ऑन बोर्ड रहनि त सुभाणे फिनांस डिपार्टमेंट पैसा बि ॾिए ऐं बोर्ड ऑफ रेवेन्यू ज़मीन बि ॾिए उहा मीटिंग थी मिनिट्स थिया पोइ उते अंडरटेकिंग थी हर हिकु डिस्ट्रिक्ट जे DCO चयो त असां ज़मीन फ्री ॾींदासूं पोइ उहे स्कीम ठही PC1 अप्रूव थी ऐं पोइ फंड्स रिलीज़ थिया तव्हांजो हाणे उन में जैकमाबाद में मीरपुर ख़ास में सखर में हिते लियारी में इहा स्कीम बि रखीसीं त बाबा गॾनि जो बि जेको आहे न प्रोग्राम हुजे उन्हनि जो बि हुजे जैकमाबाद में उठनि जो ऐं घोड़नि जो इहे सॼे प्रोग्राम ज़बरदस्त थिया ऐं स्कीम जेको आहे अलाह जे फज़ल सां ठहणु शुरू थी वई हाणे कराची जूं जॾहिं स्कीमूं ठहण थी वञूं जॾहिं वञो त उते जेको आहे बोर्ड जेको आहे कमाल मुस्तफ़ा कमाल लॻाए पियो वञे स्कीम सिंध गवर्नमेंट जी अच्छा कमर मंसूर खे का इहा ख़बर पहुची वई त भाई जेका आहे कराची में जेके स्पोर्ट स्टार ठहनि था उते वरी मुस्तफ़ा कमाल बोर्ड थो लॻाए अब असां इन्हनि जो जहिड़ो थी वियो पाण में कमर मंसूर चए त मेरा काम है मैं मिनिस्टर हूँ मेरा बोर्ड लगना चाहिए आपको कैसा लगाना चाहिए साईं इन में वॾा हिन जा जहिड़ा थिया आख़िर में पोइ गवर्नर इशरत ॾिबा ताईं इहे ॻाल्हियूं वञी पहुतियूं त बाबा हिन जा मसइला आहिनि हीअ छा आहे पोइ PND खां वरी पोइ मूंखे मोकिलियऊं उन ज़माने में मैडम महताब अकबर राशिदी सेक्रेटरी स्पोर्ट ऐं कल्चर जी बि चार्ज उनखे ई पोइ उन में असां मीटिंग में वेंदा हुआसीं त कलीम लाशारी साहब हुयो सभागो जत हुई मूंखे जेको यादि पियो वेठो फज़लुर रहमान चीफ सेक्रेटरी ऐं मैडम महताब असां हेॾा गॾु वेंदा हुआसीं पोइ असां हासे ॻाल्हाईंदासीं गवर्नर हाउस में वरी जेको आहे न प्रोटोकॉल हूंदो आहे खाइण पीअण जो मूंखे चयईं भली इहे पाण में ॻाल्हाइनि पाण त खाऊं इहे गुलाब जामुन बिस्किट मैडम जी हिकिड़े पंहिंजी भेण असां खाईंदा हुआसीं पोइ जॾहिं वरी मुंहिंजो वारो ईंदो हूंदो PND जो त मां पंहिंजो ॿुधाईंदोसि व्यू पॉइंट सर हमारा PND का जो काम है हमने पैसे दे दिए पैसे रिलीज़ हुए स्कीम अप्रूव गई अब ये इंटैक्ट है अब ये एग्जीक्यूशन स्पोर्ट डिपार्टमेंट का है या ये KMC का है ये आपस में दें हमारे तरफ से ऐसा कोई इशू न है सो मतिलबु अहिड़ी लेवल ते बि असां जेके कमु कया पर कॉन्फिडेंस हुयो आख़िरी सुवाल थो पुछां हा ये सभु पैसा ॾिनव स्कीम भी ठही PC1 भी पास थी इदारा बि हुआ ऑफिसर बि हुआ खुटव त वर्ल्ड बैंक में ॾिनो या एशियन बैंक ॾिनो या जापान ॾिनो या अमेरिका ॾिनो तव्हांखे हर हंधि पैसो बि मिलियो मूंखे तव्हां ॿुधायो
त जंहिं नमूने 1980 खां वठी इहो सॼो हिसाब हलियो आहे उन में टारगेट पूरे करण जी परसेंटेज केतिरी हूंदी? तमामु घटि आहे सर। घटि आहे। हा घटि आहे। इन जो मतिलबु आहे त तमामु घणा टारगेट पूरा न थिया ऐं तमामु इन जो मतिलबु आहे तमामु घणो पैसो ज़ाया थियो। ज़ाया बि थियो ऐं ॿियो हीअं आहे त साईं हाणे जेकी स्कीम जो ॾिसो न, स्कीम खे कंप्लीट करण में हूंदा आहिनि 3 साल। बाबा हे प्लान 3 साल जो स्कीम आहे, हिनखे कंप्लीट करिणो आहे। पोइ जेके एडमिनिस्ट्रेटिव इशू थियनि था, एडमिनिस्ट्रेटिव डिपार्टमेंट खे एड्रेस करणा आहिनि, टाइमली एड्रेस कोन था कनि। पोइ उहा स्कीम जा फंड्स रिलीज़ थियण में बि टाइम लॻे थो फिनांस डिपार्टमेंट में, त भई हाणे फंड्स कीअं रिलीज़ थियनि, तव्हां प्रोग्रेस ॾियो छा। पोइ हिन जा एडमिनिस्ट्रेटिव इशू जेके आहिनि न, उन में स्कीमुनि जी डिले बि थिए थी ऐं पोइ स्कीमूं अबंडन बि थी थियूं वञनि। न इन जो मतिलबु हीअ आहे हा वीकनेस आहे। जेकॾहिं 1980 खां अॼु ताईं ॿधऊं त 44 साल, इहे त सिंध जा 44 साल इहे बि विया न। यकीनन हाणे इन में रेस्पॉन्सिबिलिटी सभु माण्हू आहिनि। मां सज़ा ते वेठो ई न, पर असां सिंध खे त 44 साल सज़ा ॾिनी न। हा बिल्कुलु बिल्कुलु, इन में को एडमिट करणु घुरिजे। ठीकु आहे। हा एडमिट करणु। ऐं जेके सिंध जा 5-6 करोड़ माण्हू आहिनि उन्हनि जा 44 साल तरक़ी जा विया न। यकीनन उन्हनि ते असरु थिए थो, छो जो टैक्स पेयर हू आहे, राइट उनखे मिलणु घुरिजे, हक़ हुनजो। ऐं सिंध जे 44 साल अॻु भरी हुजे हा। हा यकीनन इन में, पर इन में हिकिड़ी डॉक्टर साहब मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त 88-89 खां पोइ जॾहिं हुकूमतूं चेंज थियूं न, अॻु में ऑफिसर खे कॉन्फिडेंस हुयो ऐं पाण डिसीशन वठे पियो, कमु बि थी वञे पियो, ठीकु आहे न। पर पोइ जॾहिं मुदाख़लत थी वञे सिंध में जेको आहे न 89-90 खां पोइ जो जेको पीरियड आहे न, उन में पोइ सरकारी कामोरो बि मुहतात रहियो। तव्हां ख़बर अथव छा था चओ? हा मां सम्झां थो, मां चवां थो। तव्हां चओ था त मार्शल जे दौर में कामोरो जेको आहे उहो स्ट्रांग आहे, उहो स्ट्रांग आहे, परफॉर्मेंस बहितर थिए, परफॉर्मेंस करे थो ऐं उनखे थोरो ड्रिज ख़ौफ़ बि थिए थो ऐं क़ाइदे कानून जे बि रही कमु करे थो। पर 88 खां पोइ जेका आहे न मुदाख़लत थी वियो न, मुदाख़लत थिए थी न साईं, सियासतदान जी, पॉलिटिशियन, जमहूरियत जी मुदाख़लत थी। हा नहीं, ॿियो उन में आहे न पॉलिटिकली थोरो जेको आहे उहो उनजे परफॉर्मेंस ते असर अंदाज़ बि थिए थो। ऐं जेको सेक्रेटरी या को कामोरो कमु करणु चाहे थो न, उहो हुनखे 3 साल त ॾियो न पोस्ट ते। हिकिड़े माण्हू सेक्रेटरी तव्हां हुनखे रखियो आहे 6 महीने, 6 महीने तव्हां हुनखे चेंज कयो था, त पोइ हाणे उहो परफॉर्मेंस काॾों थींदी। ऐं ॿी ॻाल्हि तव्हां ॿुधायां त जेका मूं तव्हां सां अॻु में ॻाल्हि कई भई सर्वे थींदी हुई या डिपार्टमेंट रिकमेंड कंदो हो, हा, या डॉक्टर अयूब साहब आहे, हू हेल्थ डिपार्टमेंट चवे थो त बाबा मूंखे ही स्कीम खपे, हेतिरी अस्पतालूं अपग्रेड करणियूं आहिनि, हेतिरियूं डिस्पेंसरियूं करणियूं, या पब्लिक इंजीनियर कहे थो हेतिरो पाणी खपे। पर जेकॾहिं तव्हां चओ ॿिए नमूने अची वञे त बाबा न हे स्कीम विझो, हे बि इंक्लूड कयो। हाणे तव्हां वञो न PND में, हाणे मां तव्हांखे ॿुधायां, मां पुछां थो न बाबा 12 1 ॿजे ते वेठा आहियो, हाणे ख़बर अथव छो वेठा आहिनि? हे स्कीम जेके एडमिनिस्ट्रेटिव डिपार्टमेंट खां आयूं उन्हनि खे ॿुधाइबो आहे त बाबा 70% या जेका पॉलिसी हूंदी त हे ऑनगोइंग खे फंड्स ॾियो ऐं 20% 30 जेको आहे न्यू खे ॾियो तव्हां। हाणे उन में थिए छा थियो, स्कीम हिकिड़ी विझो बाबा, वरी इनखे कढो, वरी कल्ह हेतिरा पैसा ॾियो, वरी मथां फ़ोन अची वियो बाबा ही स्कीम इंक्लूड कयो, डायरेक्ट सम्झो डायरेक्ट ऑर्डर किथां अची वियो बाबा हिनखे इंक्लूड कयो। किथों माना ॾिसो न, कुझु माण्हू आहिनि CM खां डायरेक्टर लिखाए था अचनि, पंहिंजे कंसर्न मिनिस्टर खां लिखाए था अचनि, कुझु MPA लिखाए MNA ते अचनि, चीफ मिनिस्टर MPA MNA सेनेटर लिखाए था अचनि पंहिंजे। उन ज़ाहिर आहे उन्हनि खे पब्लिक जा नुमाइंदा आहिनि त पब्लिक उनखे प्रेशर कंदी हूंदी त बाबा हीअ स्कीम अचे। त हाणे उहे जॾहिं स्कीमूं उते अची थियूं वञनि त हाणे उनखे प्रोसेस करण जे लाइ पोइ वरी इशू थिए थो। भला आइन में लिखियलु आहे, आइन में हा त ही सिंध असेंबली जे हा मेंबरनि जो कमु जेको आहे उहो क़ौमी असेंबली जे मेंबरनि जो कमु ई नाहे, नाहे डेवलपमेंट जे हवाले सां नाहे। हाणे इहो तव्हांखे मां ॿुधायां, भुट्टे साहब जेको आहे इहो सिस्टम ख़तमु करे छॾियो हो त बाबा को बि MPA MNA खे फंड्स कोन मिलंदा, कोई प्रोजेक्ट स्कीम कोन मिलंदा। पर पोइ छा आहे त ज़ालक जी जॾहिं हुकूमत आई त हुनखे हुकूमत करणी हुई, उनखे माण्हू उन वटि सेल परचेज़ हुई, उन्हनि सां इहो ॾिनो त बाबा हाणे MPA बाबा तोखे हेतिरा पैसा मिलंदा, हे स्कीम आहे तरक़ियाती फंड।
एक्चुअली उनखे ख़ुशि करण जे लाइ इहो ॾिनो वियो त बाबा तव्हांखे पैसा चलो स्कीम मिलंदियूं, पर उनजो बि त प्रोसीजर आहे न साईं। अॼु बि ज़िया वारी उहा स्कीम हले थी। यकीनन ॾिसो न, उहो हले पई न, हले अॼु बि हले पई पई। हले पई न, हले ठीकु पई आहे। हाणे न हुअणु घुरिजे। अॻे 50 लख मिलंदा, हाणे हाणे 5 करोड़ स्कोर वधी वियो, 10 करोड़ 20 करोड़। न हाणे त वरी इहो आहे न साईं, हाणे जेकॾहिं स्कीम आहे साईं मुंहिंजे फलाणे जी स्कीम आहे, हे फलाणे साहब जे बाबा इंक्लूड कयो हलो, हाणे उन में थिए ईअं थो प्रेशर ॾेई स्कीम तव्हां प्रॉपर उनखे स्क्रिप्ट बि कोन था कयो ऐं अप्रूव थी वञे, पोइ उन स्कीम में कुझु जेके आहिनि ॻाल्हियूं रहिजी थियूं वञनि, मतिलबु झोल रहिजी था वञनि, या उन में का मिसिंग थी वञे का ॻाल्हि जी, त पोइ उहा स्कीम सही ठहे कोन थी। ऐं पोइ उन में वरी मज़े जी वरी ॿी ॻाल्हि ॿुधायांव त बाबा जेकॾहिं हाणे स्कीम मुंहिंजी आहे न, टेंडर बि उहो पंहिंजे सोर्स सां कराईंदा ऐं ठेकेदार बि असांजो हुजे। हाणे उन में पोइ मिसरिप्रेजेंटेशन थिए थी, प्रॉपर जेको आहे कमु क्वालिटी मेंटेन कोन थी थिए, क्वांटिटी ऐं क्वालिटी कोन थी थिए। पर हाणे असुल ॻाल्हि इहा आहे, मूं तव्हांखे आख़िरी सुवाल त चयो, अञा आख़िरी जो बि आख़िरी सुवाल थो पुछां। न हिन में थोरो अर्ज़ु कयां, हाणे ॾिसो न, ही PND जो कमु न आहे, PND पुलिसिंग न आहे न, पर तव्हां जीअं त ऑफिसर रहिया आहियो, CM हाउस बि रहिया आहियो, ॿियनि हंधनि ते बि रहिया आहियो, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि न जो हक़ीक़त आहे ॿुधाए बि, झोल किथे आहे चवण जो मक़सदु आहे। मुंहिंजो हीउ पुछणु आहे त 1 करोड़ रुपए जी स्कीम आहे जेका आहे 100%, ठीकु, उन 1 करोड़ मां सिंध में डेवलपमेंट घणा % थिए थी अॼु? इहो हाणे मां तव्हांखे पंहिंजो एक्सपीरियंस ॿुधायां थो। हिकिड़ो इंजीनियर आयो, स्कीम खणी आयो, मां हुनखे चयो यार ॻाल्हि ॿुध, सच ॿुधाए, हिन में अलाह खे हाज़ुर नारी ॼाण, चयो हीउ पब्लिक जो पैसो आहे ऐं तव्हां बहितर कमु कयो, तव्हां ॿुधायो त हिन में केतिरो तव्हां ख़र्चु कयो था या कीअं कमु था कयो। हाणे इहा पुराणी ॻाल्हि आहे, त हुन ख़बर अथव छा चयो, चए साईं 60% कमु कंदा आहियूं, 40% असां खाई वेंदा आहियूं। ठीकु थियो, पर हाणे उन खां हाणे रेट वधी वियो आहे। पोइ छा आहे? मतिलबु हीअ आहे त हू यानी स्कीम तव्हां जेका 1 करोड़ जी चई, त हाणे 1 करोड़ में 60% जो कमु थींदो, 40% मिसरिप्रेजेंटेशन। अॻे इहो, हा, हाणे उन खां बि वधी वियो हूंदो। उहो छा आहे साईं? ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे, असुल सही ॻाल्हि ॿुधायांव तव्हांखे, क़ौमी जज़्बो जेसि ताईं न आहे न, ऐं पंहिंजे माण्हूअ जे लाइ सिंध सेक्रेटेरिएट में का रखूं छा ऑफिस? न, जेके असां पंहिंजा नुमाइंदा या जेके चूंडियूं था, न, पर ऑफिसर खे हीअ ख़बर आहे त हिन MP जो मूंखे चयो ई न आहे मञिणो, ऑफिसर खे हीअ ख़बर आहे त हिन MNA जो मूंखे चयो ई न आहे मञिणो, ही ऑफिसर छो था ही सिंध जी भेल कनि? इहो इन जे करे जो हिकिड़ो त अॼोके ऑफिसर में कॉन्फिडेंस कोन्हे को, ठीकु आहे, ॿियो हू प्रेशर सस्टेन कोन था करे सघनि, भाड़ियो आहे, हा न, ऐं ॿी ॻाल्हि आहे, हा ॿी ॻाल्हि इहा आहे त तव्हां भाड़ियो चओ न, ठीकु आहे सर, न पर चओ न भाड़ियो, ॿिनि लफ़्ज़नि में इलाही न, पर सिधा लफ़्ज़ मतिलबु इहा हू सस्टेन नथो करे, बर्दाश्त नथो करे, ऐं ॿियो आहे त उनखे का जॉब जी अॼुकल्ह सिक्योरिटी बि त न आहे न। छो? कहिड़ो ऑफिसर निकितो आहे हाणे? ॻाल्हि 1300 ऑफिसर कढिया, उन खां पोइ केरु निकितो आहे? ॻाल्हि ॿुधो, असल में जेको एक्ट आहे न, अॻियो जेको पंहिंजो सिविल सर्वेंट जो हुयो न, उन में प्रोटेक्शन हुयो सरकारी मुलाज़िम खे, त तव्हां उनखे रिमूव नथा करे सघो या कुझु कोन था करे। पर जॾहिं 1973 जो जेको एक्ट आयो न, उन में उहो जेको जेका सिक्योरिटी हुई या जेको ऑफिसर जो राइट, उहो ख़तमु थी वियो। हाणे केॾी महिल बि तव्हांखे जेकॾहिं हिते चीफ मिनिस्टर आहे, का बि तव्हां इंक्वायरी करे छॾे, का बि कमेटी वेहारे छॾे, काई बि केस खले लॻे, त उहो माण्हू त वेचारो वियो न। गुलाम अकबर साहिब मूंखे आइडियल ॻाल्हि ॿुधाए, हा, तव्हांजे ॻाल्हि में लॻे थो त मथो सख़्ती हूंदी त हेठि ऑफिसर कमु कंदो? यकीनन फेयर हुजे, जेकॾहिं तव्हांजो कमांड जेके पॉलिसी मेकर आहिनि हू क़ौम सां सचा आहिनि ऐं फेयर आहिनि, त उहो बॉटम ताईं बि माण्हू फेयर कमु कंदो। पर अॼुकल्ह ट्रांसफर पोस्टिंग ते पैसा पिया हलनि, ठीकु आहे, सुठी सनवी पोस्ट कहिड़ी मूंखे खपे, बाबा मूंखे हिते वञणु, अबा तूं केतिरा ॾींदे पैसा, हर कम में पैसो इन्वॉल्व थिए थो। मूंखे अफ़सोस इहो थियो थो त जेको कश्मीर खां माण्हू अचे, कंबर खां अचे ऐं उहो हिते सेक्रेटरी जे ॿाहिरां अचे नंढड़े कम लाइ, फाइल जे पोयां रुलंदो रहे। हाणे तव्हां ॾिसो न, हिन खे मां तव्हांखे थोरो स्ट्रक्चर ॿुधायां थो। फाइल अचे, डाक अचे, जूनियर क्लर्क,
वरी सीनियर क्लर्क, वरी असिस्टेंट, वरी ऑफिस सुप्रिटेंडेंट, वरी सेक्शन ऑफिसर, वरी डिप्टी सेक्रेटरी, वरी एडिशनल सेक्रेटरी, वरी हाणे स्पेशल सेक्रेटरी बि अचनि, वरी सेक्रेटरी। नोट त जेको एसओ ठाहियो, हेठां वरी छा लिखंदव, रेफरेंस पैरा सो एंड सो फॉर पीरियड, फॉर ऑर्डर्स, फॉर गाइडेंस। क्लियर केरु बि कोन थो लिखे त बाबा हाणे इन केस में या फाइल ते मूंखे लिखणो छा आहे। ये इशू हुन न बाबा, तव्हां ऑफिसर आहियो त तव्हां लिख न, पंहिंजो व्यू पॉइंट ॾे न, पंहिंजो एडवाइस, रुगो फॉर पीरियड, फॉर एडवाइस, फॉर गाइडेंस। त सर इहे इशू तॾहिं इन जे करे थिया आहिनि जो सिक्योरिटी बि कोन्हे का, थोरो हक़ीक़त इहा आहे त थोरो अहलियत जी बि कमी थी वई आहे असां वटि। अहलियत जी साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असां वरी पिया ॻाल्हाईंदासीं। हीउ हुयो जनाब ग़ुलाम अकबर मलिक साहबु। मलिक साहबु ॾाढियूं काराइतियूं ॻाल्हियूं कयूं ऐं सिंध गवर्नमेंट खे खपे त मलिक साहब जूं ॻाल्हियूं ॿुधी ऐं उनखे उबतो करे, मलिक साहब खे न पर उनजी ॻाल्हियुनि खे। मिसाल जिते ऑफिसर में अहलियत घटि आहे उहा अहलियत वधाइजे, जिते तव्हांजा MP MLA उन्हनि ते इल्ज़ाम थो अचे उहे इल्ज़ाम ख़तमु करण जी कोशिशि कयो। जिते सिंध जा 44 साल 1980 खां वठी माना भुट्टो साहब वियो, उन खां पोइ उन नमूने जी तरक़ी न थी आहे ऐं असां हिकिड़े जुगाड़ सिस्टम ते पिया हलूं। उहो जुगाड़ सिस्टम ख़तमु कजे ऐं बक़ौल साईं ग़ुलाम अकबर मलिक जे त असां में अहलियत बि घटिजी वई, असां में ड्रिज बि पैदा थियो ऐं असां में प्रॉपर कमु करण जो उहो मादो बि कोन्हे, महिनत बि कान्हे। इन करे असांजो ऑफिसर जेको आहे उहो कमु कढे ऐं पियो वक़्तु गुज़ारे। ॿियो ऑफिसर खे सिक्योरिटी कान्हे, जॉब सिक्योरिटी अॻे हूंदी हाणे उहा कान्हे। 3 साल टेन्यूअर नथो थिए, इन करे बि असांजी डेवलपमेंट न थी सघी आहे। 6 महीने 4 महीने 3 महीने सेक्रेटरी बदिलिजो वञे, IG बदिलिजो वञे, DIG बदिलिजो वञे, ॿिया हेठि ऑफिसर स्पेशल सेक्रेटरी खां वठी डिप्टी सेक्रेटरी, सेक्शन ऑफिसर, ऑफिस सुप्रिटेंडेंट, पोइ सीनियर क्लर्क, पोइ जूनियर क्लर्क। को क्लर्क बि हिकिड़े हंधि नथो रहे जेको साहब खे, साहब जी बदिली थी त साहब ॼञ ई वरी ॿिए पासे खयों थो वञे। इन करे ही सिंध जे बदअमनी जी, सिंध जे अदम तरक़ी जी, सिंध जे नाअहलीअ जी, सिंध जे घटि महिनत जी हिकिड़ी कहाणी आहे। इन कहाणी जे बारे में ही त रुॻो हिकिड़े ऑफिसर जो ख़्यालु आहे, हिकिड़े ऑफिसर जो जाइज़ो आहे, हिकिड़े ऑफिसर जो मुशाहिदो आहे। पर असां जॾहिं ॿियनि ऑफिसरनि खे गॾु कंदासीं, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदासीं त पोइ असांखे अहसासु थी वेंदो त सिंध किथे बीठी आहे, सिंधी किथे बीठा आहिनि, असांजी तालीम छा कयो, असांजी अहलियत छा कयो, असांजी अकुल छा कयो ऐं सभ खां अहम ॻाल्हि असांजी सिंध दोस्ती छा कयो। लीडर TV ॾिसण लाइ वॾी महिरबानी ऐं लीडर TV खे ॾिसण जी महिरबानी सां गॾु अव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश थो करियां त लीडर TV खे सब्सक्राइब कंदा रहो, पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाईंदा रहो ऐं अव्हांखे YouTube ते मथे रुॻो लीडर TV सिंधी लिखंदव तव्हांखे हीउ प्रोग्राम अची वेंदा साम्हूं ऐं अव्हांखे सिंध जे अंदरि जेको बि सीरियस कमु थिए थो, जेका बि हिस्ट्री रिकॉर्डिंग थिए थी, उन में लीडर TV जो कमु लीडर वारो आहे। असीं लीडर थियणु चाहियूं था, असीं पंहिंजे क़ौम खे रिकॉर्ड करणु चाहियूं था, क़ौम जा गुण ऐं अवगुण, क़ौम जूं ख़ासियतूं ऐं ख़ामियूं, क़ौम जूं सचायूं ऐं कचायूं सभु असां हिकु प्लेटफॉर्म ते आणणु चाहियूं था। अभी मर्द आहियो या औरतूं, ॿार आहियो या ॿुढा, शहर में रहो था, ॻोठ में रहो था, पढ़ियल आहियो ना आहियो पढ़ियल, इन सां असांजो को बि मतिलबु कोन्हे। अव्हां कहिड़ी ॿोली था ॻाल्हायो, इन सां बि असांजो को मतिलबु कोन्हे। अव्हां जेको बि आहियो अचो, सच ॻाल्हाए पंहिंजो सच रिकॉर्ड करे वञो। अव्हांजी वॾी महिरबानी।